नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु कुर्बानी जी फ़ज़ीलत अवां दोस्तन की ख़िदमत में अर्ज़ कंदुसि, पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, कुर्बानी आहे छा ऐं कुर्बानी जी तारीफ़ कहिड़ी आहे? त प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ा जे ख़ातिर ख़ासि जानवर खे ख़ासि ॾींहं ते ज़िबह करणु कुर्बानी आहे। ऐं कुर्बानी जी फ़ज़ीलत अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयां त तिबरानी में हज़रत सैयदना इमाम हसन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जंहिं ख़ुशी सां सवाब तलब कंदे कुर्बानी कई त उहा कुर्बानी उन शख़्स जे लाइ जहन्नम जी बाहि खां हिजाब यानी पर्दो कंदड़ थी वेंदी। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में सहाबा किराम अलैहिम रिदवान जिन अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कुर्बानियूं छा आहिनि? अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त ही कुर्बानी हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। सहाबन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन कुर्बानियुनि में असांजे लाइ कहिड़ो सवाबु आहे? त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फ़रमायो त कुर्बानी करण वारे जे लाइ हर वार जे बदिले हिकु नेकी आहे। त प्यारा दोस्तों, ही हुई कुर्बानी जी फ़ज़ीलत जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। यकीनन कुर्बानी जूं काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि, लेकिन मुख़्तसिर मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयो। वरी ईंदड़ मालूमात में ईंदड़ वीडियो जे अंदरि कुर्बानी जा अहम मसाइल हूंदा त कहिड़े माण्हुनि ते कुर्बानी वाजिबु आहे, उन जा शराइत कहिड़ा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते जेका वीडियो ईंदी, टे नंबर ते जेका वीडियो ईंदी, उन जे अंदरि कुर्बानी जा जानवर कहिड़ा हुजणु घुरिजनि, उन जी उमिरि केतिरी हुजणु घुरिजे, तमामु अहम मसाइल अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।